सिंध हाई कोर्ट बेंच सखर में मार्केट कमेटी एम्प्लॉइज एसोसिएशन सिंध तरफां मुक़रर कयल मार्केट फीस ते नज़रसानी करण बाबति दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी थी। अदालत चीफ सेक्रेटरी के जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। इन सिलसिले में सिंध मार्केट कमेटी एम्प्लॉइज एसोसिएशन जे सदर हामिद अली सैतो, जनरल सेक्रेटरी तारिक अकबर ऐं ॿियनि 43 ॼणनि मुक़रर कयल मार्केट कमेटी फीस ते नज़रसानी करण बाबति वकील सुहेल अहमद खोसो मार्फत दरख़्वास्त ते ॿुधणी कई। इन दौरान दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत में दलील ॾिना त सेक्रेटरी ज़राअत प्राइस कंट्रोल ब्यूरो ऑफ सप्लाई तरफ़ां साल 2011 में मार्केट कमेटी फीस जो नोटिफिकेशन जारी कयो हुयो, जंहिं मूजिबि ए कैटेगरी कारखाननि मां 40,000, बी कैटेगरी 30,000 ऐं सी कैटेगरी तहत 20,000 रुपया मार्केट फीस मुक़रर करे उगाड़ी जो फ़ैसिलो कयो वियो। वापारियुनि सां मुबैना मिली भगत करे घटि मार्केट फीस मुक़रर करण जो फ़ैसिलो करे मार्केट कमेटियुनि खे नुक़सान पहुचाए खसारे वारी सूरत-हाल पैदा कई वई आहे। खसारे जे नतीजे में मार्केट कमेटियुनि जे हाज़िर सर्विस मुलाज़िमनि खे पघारूं ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन तोड़े ग्रेजुएटी जी रक़म ॾियण जा मसइला दरपेश अची रहिया आहिनि। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकीलनि जा दलील ॿुधण बाद अदालत पिटीशन जी ॿुधणी 21 अगस्त 2024 ताईं मुलतवी कंदे चीफ सेक्रेटरी सिंध खे जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।